क़ौमी अवामी तहरीक कंदकोट तरफ़ां कंदकोट शहर में बिजली जी अथरादू लोड शेडिंग ऐं ट्रिपिंग ऐं गैस जी पहुच न थियण ख़िलाफ़ अॼु लाइब्रेरी चौक खां घंटा घर चौक ताईं एहतिजाजी रैली कढी, जंहिं जी अॻुवाणी ज़िला सदर सजाद अहमद बिरोही, अरसला बेलकानी, शोएब डोंगी, फरलाल ऐं ॿिन्ही जी अॻुवाणी में थी। अॻुवाणी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त कंदकोट शहर बिजली समेत गैस जी बंदिश जहिड़े अज़ाब खे मुंहुं ॾेई रहियो आहे। अहिड़ी सख़्त काड़े में बिजली जे अणएलानियल बंदिश ऐं मुसलसिल 5 मिंट जी ट्रिपिंग शहर जी ज़िंदगी खे अज़ाब बणाए छॾियो आहे। वापडा जा अमलदार करप्शन जे आला दर्जे ते पहुची विया आहिनि। बिल अदा कंदड़ कंज्यूमर मथां डिडक्शन जी मुद में वॾा ॾंड लॻाया विया आहिनि। गैस कंदकोट जे अक्सर महलनि मां गुज़िरियल साल खां वठी ग़ाइब आहे, पर बिल हर महीने जारी कया वञनि था। आला इंतज़ामिया खां घुर आहे त कंदकोट शहर जे शहरनि खे गैस ऐं बिजली जे ॿिटी अज़ाब खां आजो करे करपट अमलदारनि खे मुअतल करे उन जी जाइ ते अवाम दोस्त ऑफिसर मुक़रर कया वञनि। असलम कंदकोट।